इतना समा के आम खबर ॾींदा त वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मुहर्रम अल हराम दौरान समूरे मुल्क में फ़ौज मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ारत चइनी सूबनि समेत गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर हुकूमतुनि खे ख़त उमाणे छॾियो आहे। इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मुहर्रम अल हराम दौरान समूरे मुल्क में फ़ौज मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां अव्हांखे वधीक ॿुधायूं पिया त वफ़ाक़ी घरू वज़ारत चइनी सूबनि समेत गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर हुकूमतुनि खे ख़त उमाणे छॾिया आहिनि। अहम ख़बर नाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मुहर्रम अल हराम दौरान समूरे मुल्क में फ़ौज मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।